साहब उहा ॻाल्हि कई त उन सां जॾहिं ज़िक्र थियो त हुन साईं खां न पुछो न का दरख़्वास्त वरिती। शाइर अदीब थोरी का रंड थी अचे त मुतालबा था कनि त असांजा इलाज थियनि, पोइ उहे पंहिंजी ज़ाती तौर ते सुञाता वञनि था मज़ाहिमती शाइर, अरडा शाइर, पर उहे जॾहिं थोरी का थिए थी त उहे देरि नथा कनि दरख़्वास्त ॾियण में। नश्तर साहिब खां हुन न का दरख़्वास्त वरिती न का ॻाल्हि थी। पंहिंजे हुन बिहाफ ते 1 लख रुपए जो चेक साईं ॾे मोकिलियो ऐं साईं वरी पंहिंजी तबियत वारो माण्हू उहा शइ क़बूल करण जे लाइ तयारु न हो। मुख़्तियार साहिबु हुनखे ज़ाती तौरु गुज़ारिश कई त हीअ कल्चर डिपार्टमेंट ते तव्हांजो हक़ु आहे अदीबनि शाइरनि जो, उहो जेकॾहिं केरु का इमदाद ॾिए थो त उन वठण में को ऐब न आहे। सो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ख़ुददार माण्हू, फ़क़ीर मंश माण्हू, हिते दोस्तनि ॻाल्हियूं कयूं, कुझु अहिड़ियूं बि ॻाल्हियूं थियूं जेके यकीनन हिननि महफ़िलुनि में न थियणु खपनि। उहे शख़्स, उहे माण्हू अॼु असांजे विच में मौजूदु न आहिनि। पोइ तव्हां जॾहिं अचो था स्टेज ते ऐं हवाई तवाई ॻाल्हियूं कयो था ॿिनि विछड़ी वियल माण्हुनि जे हवाले सां, मिसाल तौर ते तव्हां चओ था त नश्तर साहिबु ऐं मोहसिन ककड़ाई हिक ॿिए सां घटि रहंदा हुआ, पर मां चवां थो ईअं हुयो कोन। हाणे जेकॾहिं तव्हां उन दौर में गैर सरगर्म रहिया हुजो त पोइ उन में ॿिन्ही शख़्सियतुनि जो ॾोह न आहे। मोहसिन ककड़ाई साहिबु ऐं नश्तर साहिबु, उन जा मां ज़ाती तौरु 2-4 मिसाल बि ॾेई सघां थो। साईं सिंध जो हिन खेरपुर नाथन शाह सां उनजो तइल्लुक़ु, साईं आसिम नाथन शाही उनखे केरु न सुञाणे। उनजो हिकिड़ो पहिरियों शेरी मजमूओ छपियो, लहरूं लहरूं लाट। साईं सां राब्तो थियो, ख़त बि लिखियासीं हिक ॿिए खे, टेलीफोन ते बि राब्तो थियो। मूं उन खां इजाज़त वरिती, तॾहिं जुमे जा ॾींहं, मोकिलुनि जा ॾींहं हूंदा, असां उनजी किताब जी मुहूरत मेड़ में रखी। आसिम साहिबु टाइम ॾियण बावजूदि वक़्तु सिर अची न सघियो, पर हाणे छो त प्रोग्राम अनाउंस थियल हो, महिमान आयल आहे, तंहिंजे करे उन प्रोग्राम खे ज़रूरु करिणो पियो। ऐं मूं वरी ज़ाती तौरु साईं मोहसिन ककड़ाई खां प्रोग्राम शुरू करण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि पुछी त हिन प्रोग्राम जी सदारत केरु करे। 2 माण्हू हुआ उन प्रोग्राम में, मोहसिन साहिबु ऐं नश्तर साहिबु। त मूंखे पाण चई त हिन सॼी महफ़िल में उस्ताद शाइर हिकिड़ो ई आहे, नश्तर साहिबु आहे, तंहिंजे करे सदारत उहो कंदो। हिक ॿिए जे लाइ उन्हनि जो एतिराम, लिखण जे मामले ते ज़रूरु हुननि जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हो, असलूब हुयो ऐं साईं जो पंहिंजो हुयो, पर हू हिक ॿिए जे लाइ ज़ाती तौरु एॾो एतिराम रखंदा हुआ। न त मुंहिंजी पंहिंजी बि ख़्वाहिश हुई त मोहसिन साहिबु सदाईं, नश्तर साहिबु असांजे खैरपुर नाथन शाह में रहंदे खैरपुर नाथन शाह में एतिरा प्रोग्राम अटेंड न कया हूंदा, एतिरनि प्रोग्रामनि जूं सदारतूं न कयूं हूंदियूं, एतिरनि प्रोग्रामनि में महिमान ख़ासि न थियो हूंदो जेतिरो मेड़ में सिंधी अदबी संगत जे प्रोग्रामनि में हुन असांखे मान बख़्शियो। ॿियो बि प्रोग्राम थियो, उन में बि साईं मोहसिन ककड़ाई साहिबु मौजूदु हुयो ऐं उन भेरे बि हुन प्रोग्राम शुरू थियण खां अॻु उन भेरे मूं पुछियो न हो मोहसिन साहिब खां, पर हुन मूंखे सॾे चयो त साईं सदारत साईं खां कराए। हिकिड़ी हुनजी पंहिंजी वॾाई हुई ऐं हिकिड़ो पंहिंजे सीनियर जे लाइ, पंहिंजे बुज़ुर्ग साथीअ जे लाइ एतिराम हुयो। माण्हू त हाणे अचनि था स्टेज ते, पोइ उन्हनि जूं पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि, पंहिंजा मामला आहिनि। सो थिए ईअं थो त जेके शख़्सियतूं आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ में, मिसाल तौर ते तव्हां सदाईं उस्ताद बुखारीअ जी वरसी थींदी आहे त मुख़्तलिफ़ मुक़रर ईंदा आहिनि, उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि शेख साहिब जे हवाले सां, पर तव्हां ॿिन्ही शख़्सियतुनि जो जेकॾहिं पंहिंजूं लिखतूं, पंहिंजा इंटरव्यू, पंहिंजा किताब, शेख याज़ जो कतिन कर मोड़िया या उनजो जेको यादगिरियुनि जो किताब आहे, ॿिया किताब जेके सीरीज़ में आया उन्हनि खे पढ़ो, या वरी उस्ताद बुखारीअ खे पढ़ो। उस्ताद बुखारीअ जो जेको नसर आहे उन में हू पंहिंजे हिकिड़े वॾे शाइर शेख याज़ जे लाइ केॾी मोहबत ऐं एतिराम रखे थो। उहो जज़्बो, उहे ख़्याल, उहा सोच ॿुधण ऐं ॾिसण वटां आहे। त असां वेही हवाई तवाई ॻाल्हियूं कयूं ऐं उन बुज़ुर्ग शख़्सियतुनि जे हवाले सां के तकरारी ॻाल्हियूं कयूं। माण्हू अचनि था, सम्झनि था त असां इहा ॻाल्हि कंदासीं त वाह वाह थी वेंदी, पोइ माण्हू ईंदा, पोइ मुक़रर ईंदा, पोइ सॼो वक़्तु असां ते ॻाल्हाईंदा। सो इन क़िस्म जे फज़ूल ॻाल्हियुनि खां पासो करणु घुरिजे।
काॾे हो असांजो अहसासु वेठो आहे। हिकिड़ी शिकायत हुन खां एहसान खां बि मूंखे इहा आहे त हू हिन किताबनि जो पब्लिशर आहे। किताब जॾहिं छपजनि नथा त उहे तख़लीकारनि जी मिल्कियत हुजनि था, उहे उन्हनि जे ज़ाती लाइब्रेरीअ में मौजूदु हुजनि था। जॾहिं किताब छपजनि था त उहे तख़लीकारनि खां वधीक माण्हुनि जी मिल्कियत थी वञनि था। उन्हनि जी छपाईअ ते, उन्हनि जे हुस्न ते, उन जे जेके टेक्निकल मामला थियनि था, प्रूफ, उन जी सेटिंग, उहा घणो ध्यानु घुरे थी। ऐं असां जा पब्लिशर माज़रत सां त उन ते उहो ध्यानु नथा ॾियनि। हीअ ॿ किताब जेके छपिया आहिनि, साईं पुराणी पीढ़ीअ जो शाइर हो। इन दौर जा शाइर लफ़्ज़नि जे हज़फ़ करण सां गॾोगॾु ज़ेर इज़ाफ़त जो इस्तेमालु कनि था, जेका अॼु जे नौजवाननि खे घटि ॻाल्हि सम्झ में ईंदी। हाणे जेकॾहिं उन जे शेर में इन क़िस्म जूं ग़लतियूं रहिजी वञनि, मिसाल तौर ते हिकिड़ो लेखक जेको पाण तख़लीकार आहे, उहो पब्लिशर हुजे, उनखे महज़ून लिखणु न अचे ऐं प्रूफ जूं इलाही सारियूं ग़लतियूं हुजनि त पोइ ॾाढो अफ़सोस थिए थो। ख़ासि तौर मां जॾहिं अहसान आकाश सां कचहरी थी हुई त मूं ज़ाती तौरु हुनखे गुज़ारिश कई हुई त किताब महीनो लेट अचे परवाह न आहे, पर नश्तर साहिबु हिकिड़ो पको पुख़्तो शाइर आहे, उन जे शेर जे हवाले सां किताब जे प्रूफनि ते वधि खां वधि ध्यानु ॾिनो वञे। पर अफ़सोस त उहो थी न सघियो आहे। हिन किताब में काफ़ी ग़लतियूं रहिजी वयूं ऐं उन जी ज़िमेवारी कंहिं ॿिए ते न आहे, उहा पब्लिशर ते आहे, छो त उहे ज़िमेवारी हुन पाण खई हुई। सो ॿीहर जॾहिं हिन जा छापा अचनि त उन्हनि में दुरुस्तगियूं हुजणु खपनि ऐं उहे हिकिड़े उस्ताद शाइर जो कलाम आहे। 100 सालनि खां पोइ जॾहिं पढ़िबो त उहे पब्लिशर ते माण्हू मयार न ॾींदा, उन्हनि जे आॾो हिकिड़े शाइर जो सॼो तारफ़ हूंदो, तख़लीक़ी पोरियो हूंदो। साईं नश्तर साहिबु मूंखे ज़ाती तौरु ख़ुशी इन जे करे आहे त ठीकु आहे, हुनजी ज़िंदगीअ में जेको कमु न थी सघियो, उनजे फ़र्ज़ंद, उनजे साले पुटनि असद ऐं सैफुल्ला साईं जे नियाणियुनि कोशिशूं वठी हीअ किताब साईं जो जेको कलमी पोरियो आहे उहो ज़ाया थियण खां बचायो ऐं उहे किताब छपिया। असांजे प्यारे दोस्त साईं जे हिकिड़े शागिर्द आजिज़ बुगे साहिबु ऐलान कयो आहे त साईं जो जेके बि रुबायूं आहिनि, रुबायात नश्तर जे नाले सां, हू पंहिंजे पारां ज़ाती ख़र्च सां छपराईंदो। मां संदसि दिलि जे ॻाल्हाइण सां थोराइतो आहियां ऐं ईंदड़ वक़्त में जॾहिं असां गॾिबासीं त साईं ते हीअ जेके अॼोकी वेहक में पेपर पढ़िया विया आहिनि या हिन किताबनि में पेपर आहिनि, उहे बि हिन खे किताबी सूरत में छपराइबो त जीअं साईं जो जेको कलमी पोरियो आहे उहो असां तव्हांजे आॾो अचे। ऐं जेका ॿी हिकिड़ी मूंखां ॻाल्हि रहिजी वई त हिन किताब में खोड़ सारा जेके पेपर आहिनि, मिसाल तौरु आसिम नाथन शाहीअ जो लफ़्ज़ जेको आहे उहो तमामु अहम ऐं क़ीमती आहे। त हिन किताब में वरी पब्लिशर साहिबु उन जी एडिटिंग कई आहे, उन में कटौती कई आहे, शेरनि जी कटौती थी आहे। हीअ अजीब क़िस्म जो थियो आहे त उन में शेरनि जी बि कटौती थिए थी। बाबा तव्हां जेका हिकिड़ो त हू एॾो वॾो कदावर पाण शाइर हुयो, हू असांजे विच में मौजूदु न आहे। हुन पंहिंजे हिकिड़े हमअसर शाइर, पंहिंजे सीनियर शाइर जे लाइ जेको लिखियो उहो असांजे लाइ तमामु वॾी अहमियत रखे थो। त उहे जीअं जो तीअं शयूं अचणु खपनि त हू हिकिड़ो पाण कदावर शाइर हो ऐं ॿिए हिकिड़े पंहिंजे साथी जे लाइ कहिड़ी राय रखे थो। ऐं उन में जेकॾहिं तव्हां एडिटिंग कयो था, जेके या काकर वारी मशीन लॻायो था, उन सां उनजो सॼो ख़्यालु जेको आहे उहो तसलसुल टुटी थो वञे। ईअं न थियणु खपे। उहे जेके पेपर आहिनि उहे ॿीहर उन में दुरुस्त नमूने सां असुलु हालत में उहे अचणु खपनि। मां तव्हांजो घणो वक़्तु न वठंदुसि, तव्हांजी महिरबानी। तव्हां असां सभु पंहिंजे हिकिड़े विछड़ी वियल साथीअ खे भेटा ॾियण जे लाइ गॾु थिया आहियूं। नश्तर साहिबु न सिर्फ़ु प्यार जा गीत लिखिया, हुस्न जा गीत लिखिया, पर पंहिंजी धरतीअ जे हक़नि जी ॻाल्हि बि कई। जीअं मूं हुनजो हिकिड़ो शेर पढ़ियो, मुंहिंजो जेको मज़मून आहे उहो हिन किताब में शामिलु आहे, तंहिंजे करे मां उहो वर्जा नथो चाहियां त तव्हांजे आॾो पढ़ां, तव्हांजो वधीक टाइम वठां। तव्हां सभिनी साथियुनि जी, ख़ासि तौरु असांजे इन महफ़िल जे सदर मानाइते साईं ताजो साहिब जी घणी महिरबानी जो हू पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घणियूं कढी हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। असीर साहिबु, जोहर साहिबु, परवानो साहिबु, रजब आज़ाद, खलील आरिफ, नूर हुसैन, दीदार शाम,
डॉक्टर अकबर असीर अब्दुल मक्सी साहब, साथी महबूब ज़ंगेजो ऐं ख़ासि तौर संगत खैरपुरनाथन शाह जे सेक्रेटरी ज़ुल्फ़कार गाडी साहब ऐं उन जे दोस्तनि जी बि महिरबानी, जिन जे कोशिशुनि सां हीउ प्रोग्राम शानदार नमूने सां ऐं हिकिड़ो खैरपुरनाथन शाह जी तारीख़ जो हिकिड़ो शानदार प्रोग्राम साबित थियो आहे। मां खैरपुरनाथन शाह जे समूरनि सहाफ़ी दोस्तनि जो बि घुराईंदो आहियां त उहे हिन प्रोग्राम में आख़िर ताईं वेठा आहिनि ऐं हुननि पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां शहर में रैलियूं मुज़ाहिरा पंहिंजी जाइ ते, पर हुननि हिकिड़े पंहिंजे शाइर खे पंहिंजे ॿोलीअ सां प्यारु कंदड़ तख़लीकार साईं नश्तरनाथन शाहीअ खे भेटा ॾियण जे लाइ हिन तक़रीब में शिरकत करे ऐं आख़िर ताईं वेठा आहिनि। उन्हनि सभिनी जी महिरबानी।